पोइ उन दुश्मन ऐं नफ़रतुनि जो मूंखे फ़ाइदो मिलियो। अकेलो हिन करे रहियोसि त भला मां इंसान आहियां, समाजी जानवर आहियां, मूंखे बि त दोस्त घुरिजनि न, मूंखे बि त समाजी हल्का घुरिजनि न। पर जिते वञा पियो त ईअं बगड़े न वगड़ो वठिजी पिया वञनि न। पोइ मूं पाण खे समेटणु शुरू कयो, मरकूज़ कयो, ऐं पोइ अकेलाइप में वेही करे उहे सभु कम कयमि जेके ॿिया न पिया करे सघनि। ऑलराउंडर इन करे थियुसि। सो जुमिलो थिए मूं चयो अव्हांखे त साईं इंसानु आहियां, पर मुंहिंजो ईमान आहे इन ते रहियो आहियां। जंहिं माण्हू खे दुश्मनी नथी मिले, जंहिं माण्हू खे नफ़रत नथी मिले, उहो अधूरो ऐं अणपूरो रहंदो। इहो हुनखे मुकमल थियूं कनि ऐं अलाह जा अहसान आहिनि। पोइ डॉक्टर साहब तव्हां जॾहिं माना एकेडमिक अंदाज़ जी माना हिकिड़ी तहक़ीक़ जॾहिं पाण कई, PhD थीसिस तव्हां लिखी ऐं अयाज़ जे हवाले सां तव्हां ॿुधायो त हुनखे एप्रिशिएट कयो, ऐं उनखां पोइ वरी तव्हां हिन सिलसिले खे जारी बि रखियो। इन हवाले सां तव्हां यंग एज में PhD कई ऐं हुन तव्हांखे ज़ाहिर फ़ाइदो बि थियो। 20 ग्रेड में तव्हां रिटायर तकिड़ो आहे, तूं न अचे सघां। जी हा बिल्कुलु। त इन हवाले सां पोइ तव्हां इन सिलसिले खे क़ाइमु रखंदे तव्हांजा PhD में MPhil में काफ़ी सारा शागिर्द बि तक़रीबन घणो अंग हुनजो थींदो? चङो ख़ासो थींदो। उन में हिकिड़ा डायरेक्ट मुंहिंजा आहिनि, उहा लिस्ट पई आहे मुंहिंजे वेबसाइट ते। ॿिया इनडायरेक्ट आहिनि। हुनजो अंदाज़न अंग केतिरो थींदो? मां सम्झां थो त 15 खां मथे थींदो। अच्छा, ईअं थींदो कासिमी साहिबु अलाह जन्नत नसीब करेसि, उहो मूंखे शागिर्दनि खे बि मोकिलींदो, पाण अची चवंदो मां हाणे पढ़ो आहियां, वक़्तु कोन्हे को हिनखे तूं संभाल। अच्छा, त हुसामुद्दीन मरहूम ईअं न चयो, कॾहिं बि न चई। ऐं इहा मूंखे ख़बर न आहे इन खां सवाइ को ॿियो कहिड़ो शागिर्दु हुउसि, पर उहो मूं ॾे ईंदो हो, एॾो वॾो पंहिंजे दौर जो कदावर माण्हू। ऐं साईं जिते अवां वेठा आहियो उन अधु जेतिरो मुंहिंजो कमिरो हूंदो हो कराचीअ में, उहो अची मूंसां कचहरियूं कंदो हो, पीर हुसामुद्दीन सां। ऐं पोइ मां बि वेंदो हुअमांसि, ऐं असां टे न बि चओ 2 ॼणनि जी ॾिने थीसिस सबमिट थी, त मां बि खणी वियो हुअमांसि। त मूंखे ॾिसी चई त सुभाणे हिन ते मां ॻाल्हाईंदुसि। सुभाणे ते वियोमांसि, चांहि पियारी, कचहरी कईसि। पोइ उथी जॾहिं उथण जो वक़्तु थियोसि मुंहिंजे जो दरवाज़े ते आयो, थीसिस बगड़ में। साईं मूंखे ॾियो न दर ते हलंदे, हुते ॾिनई, मुंहिंजे नेड़े ते चुमी ॾिनई, चई मुबारक हुजे। ऐं इन जुमिले हालतूं अहिड़ियूं थी वियूं जो अव्हांजो बाबा बि मूंखे चवंदो, यार जाते वञे थो जहिड़ो थो करे, पर कसम सां मूं जहिड़ो न कयो, जहिड़े अचे मुंहिंजो ॻीचीअ में पाण पियो, जाते बि मां रहियुसि। सो PhD कंदे हालतूं अहिड़ियूं थी वियूं उस्तादनि ऐं दोस्तनि जूं, या चहिरा अहिड़ा जो मूंखे डपु थियो त मूंखे डिग्री न ॾींदा। पोइ साईं मुंहिंजो मोहसिन बि रहियो, पर नाराज़ बि ॾाढो रहियो। ऐं ज़ाहिर आहे मुंहिंजो उस्तादु आहे, मूंखे इन मंज़िल ते पहुचाइण वारो उहो आहे। डॉक्टर अलाना साहिबु सिंध यूनिवर्सिटी में हुयो? हा साईं, हुते हूंदो सिंधालाजे में। सो पोइ पीर हुसामुद्दीन शाह राशिदी जेका ॻाल्हाइणु शुरू कयो, उहो मूंखे कमु आयो। अच्छा, तव्हांजे फेवर में? मुंहिंजे फेवर में वियो। चई त भाउ जो कमु कयो अथई। ऐं मॉडल हूंदी, उन खां पोइ मुंहिंजे मॉडल खां पोइ अव्हांजे वालिद जी थीसिस मॉडल थी। सिंध यूनिवर्सिटीअ में मां हुननि खे प्रोफार्मा ठाहे ॾिना। मां हुननि खे अव्हांजे वालिद जे थीसिस जूं समरियूं ॾींदो हुउसि त बाबा हीअं करायो। अव्हांजे वालिद सिंधीअ में कई आहे, शख़्सियत ते कई अथई, टोटली साइंटिफिक अप्रोच आहे। अब मां जो तोखे मञा त छो मञा, उन जा इंटरनल एक्सटर्नल जेके रीज़न्स ॾिना अथई उहो अजीब आहिनि। ऐं अव्हांजो वालिद जो हिकिड़ो एज़ाज़ बि वेठो वञे इन टाइम कई हुई, जीअं अवां ॻाल्हि कई न 8 साल अॻ में ॻाल्हियूं पिया वेठा कयूं, माण्हुनि खे चाहे न कयूं अथनि, पर अव्हांजो वालिद इन टाइम कई। सो बहरहाल किसो को था त मुंहिंजा साईं मुंहिंजे शख़्सियत जे डॉक्टर बशीर अहमद शाह बि तव्हांजे PhD शागिर्दनि में पहिरियों शागिर्द साईं आहे। हा साईं पहिरियों आहे। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त जॾहिं साईं डॉक्टर थियो त नालो मूंखां वधीक हुउसि एज़ अ पोएट, एज़ अ राइटर। ऐं कुदरत इहो चाहियो मूंखे मुआवज़ा त ॾियणु चाहिं, जेके तकलीफ़ूं, जेके ॾुख, जेके परेशानियूं
मूं ॾिठियूं हुयूं त ड्राण खणी दुनिया खे चवंदा ॾिसो अहिड़ा बि शागिर्द आहिनि न अच्छा डॉक्टर साहब तव्हां हिकु ई वक़्तु रुगो सिंधी न पर ॿियनि मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स में हिकिड़ो अहिड़ो वक़्तु पियो आहे जंहिंमें 8 सब्जेक्ट्स PhD गाइड तव्हां शायदि क्रिमिनोलॉजी में हिकिड़ी PhD कराई आहे हा हिन में डीन आहे साईं सते साहब खे डॉक्टर सहतो साहिबु उहा पॉलिटिकल साइंस में आहे पॉलिटिकल साइंस में आहे पर उहा अकाउंट क्रिमिनोलॉजी में थिए थी उनजो जेको को गाइड हो उहो हुयो असां डॉक्टर सडल अच्छा उहो को गाइड हुयुसि मां गाइड हुयोमांसि ऐं ॿिया कहिड़ा सब्जेक्ट आहिनि हिन खां अलावा अच्छा इन्हनि में मां पाकिस्तानी स्टडीज़ में ऐं सिंधीअ में करायूं आहिनि माना सोशल साइंसिस जा जेके सोशल साइंस हा जी हा बाक़ी ॿियनि में दाख़िलो वठी पोइ माण्हू भॼी विया उहो करे न सघिया सिंधालॉजी एज़ अ सब्जेक्ट मूं इंट्रोड्यूस करायो साईं तंहिंखां पोइ मूंखे एजुकेशन में रखियनि एजुकेशन में बि दाख़िलाऊं थियूं पोइ करे न सघिया ईअं 8 सब्जेक्ट्स बि हिकिड़े ॾाड़नि में मूं वटि रहिया पर मूं वटि डॉक्टर जेके थिया इन्हनि 2 सब्जेक्ट्स में थिया ऐं PhD गाइड जेको हुयो एग्ज़ामिनर जेको थियुसि मां घणनि सब्जेक्ट्स में थियुसि सो इहो सिलसिलो इहो रहियो अच्छा हाणे तव्हां इहो इन दौरान जॾहिं तव्हां सिंधालॉजी में डिप्टी डायरेक्टर तौरु कमु कयो त तव्हांखे हिकिड़ो आइडिया जुड़ियो त उहो साॻियो ई सिलसिलो मां जोड़ियां ऐं पोइ उन सिलसिले त तव्हां पंहिंजो ज़ाती इदारो पंहिंजे बाबा ऐं अम्मा जे नाले ते गुल हयात इंस्टीट्यूट क़ाइमु कयो 90 जे ॾहाके में जॾहिं तव्हां हिते ॾोकरी में आयो गुल हयात इंस्टीट्यूट जे हवाले सां तव्हां थोरो असांखे ॿुधाईंदव त गुल हयात इंस्टीट्यूट कहिड़े क़िस्म जो इदारो आहे उन में कहिड़े क़िस्म जो मवादु मौजूदु आहे या असांजा ख़ासि तौरु जेके नौजवान आहिनि जेके रिसर्च कनि था उन्हनि जे लाइ उहो केतिरो क़ाइदो इदारो आहे साईं सिंध जी जेकी हिस्ट्री आहे न उनजा मुख़्तलिफ़ आस्पेक्ट्स आहिनि एजुकेशन बि आहे ऐं लिटरेचर बि आहे असांजो कॉमर्स बि आहे मुख़्तलिफ़ था थियनि जेके असांजी स्पेशलाइज़ेशन आहे अंग्रेज़नि जो दौरु सही अंग्रेज़नि जे दौर में इहे मुख़्तलिफ़ शोबा असांजे हिन जा तारीख़ जा उन्हनि ते असां हिकिड़ो मवादु गॾु था कयूं अच्छा हे किताबनि जो झंगु न आहे लाइब्रेरियूं किताबनि जो झंगु थींदियूं आहिनि उते वेंदा तव्हांखे ॻोल्हणो पवंदो अंबनि जो वणु किथे आहे या गुलनि ॾे वेंदो दादा गुलाब हिकिड़ा हिते उहो असां रेडीमेड ठाहे था ॾियूं असां मटीरियल जेको था रखूं उहो सब्जेक्ट वाइज़ सब्जेक्ट वाइज़ था रखूं पिया 300 सब्जेक्ट्स असांजा आहिनि ऐं उन में A खां Z ताईं जेको कुझु मटीरियल घुरिजे उहो उन में असां गॾु करे रखूं था सोर्सिस कहिड़ा आहिनि अख़बारूं आहिनि किताब आहिनि मुख़्तलिफ़ सोर्सिस डॉक्यूमेंट्स आहिनि तव्हां हिकिड़े दौर में इहो पम्पलेट टाइप बि काई शइ छपराई त रदी तारीख़ वठो इहो शुरूआती इहो मौजूदु हूंदो हुओ सो गुल हयात इंस्टीट्यूट में ज़ाहिर ॿियूं लाइब्रेरियूं वॾियूं आहिनि असांजो गुल हयात उनजे कुंड में बि वेहण जेतिरो कोन्हे पर गुल हयाती कलेक्शन ऐं प्रेज़ेंटेशन जेका आहे उहा हिन दौर में सिंध जे कंहिं बि इदारे में कान्हे का ऐं गुल हयात तव्हां क़ाइमु कयो जेतोणीकि हिकिड़ो वॾो शहर लाड़काणो बि मौजूदु हुयो ऐं जॾहिं तव्हां कराची मां शिफ्ट थी आहियो तव्हां वटि इहो ऑप्शन बि हुयो पर तव्हां गुल हयात खे क़ाइमु करण लाइ पंहिंजे ई ॻोठ ख़ैरमंद अरीजा जोई जी चूंड कई ऐं हिते पंहिंजे दौर जा तमामु वॾा वॾा जेके आहिनि जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि या मुख़्तलिफ़ स्कॉलर्स आहिनि उहे हिते तव्हां वटि हिन नंढे ॻोठ में हिन नंढी लाइब्रेरी में तव्हां वटि आया आहिनि कहिड़ा कहिड़ा नाले वारियूं शख़्सियतूं तव्हां वटि हिते जेके आयूं साईं वॾियूं आयूं आहिनि गवर्नर हाणे ॾिसो मिसाल ॻाल्हि हिन में नीदरलैंड में दुनिया जो वॾे खां वॾो इदारो आहे इंटरनेशनल इंस्टीट्यूट फॉर सोशल हिस्ट्री उते लेनन जा मतिलबु दुनिया जो को बि वॾो माण्हू वरितो उन्हनि जा उते हथ अखर पिया आहिनि फाइल पिया आहिनि ऐं जॾहिं हिननि जंगियूं करणु शुरू कयूं तॾहिं हे समुंड जे जो ॼणो ॿेट आहे हिननि उते महफ़ूज़ रखिया हर कंहिं मुल्क पोइ हुननि खे बि आइडिया आयो रखो था त पैसा ॾियो उन्हनि उन खां वरितो मसवाड़ वरिती वरी साईं पोइ हुननि खे चयो बाबा तव्हांजी शयूं पियूं हुजनि असां वटि छॾियो त माण्हू उन मां लाभ वठनि पोइ इहो इदारो ईअं ठहियो हाणे उते एशियन हिकिड़ो डिपार्टमेंट आहे उन जो डायरेक्टर गुल हयात में आयो अच्छा हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जेको दुनिया जो वॾे खां वॾो आर्काइव्स जो इदारो आहे उन जे हिकिड़े सेक्शन जो डायरेक्टर हिते आयो अच्छा उते हुनजो ज़रफ़ ॾिसो उते जॾहिं वरी मोटी वियो
तॾहिं छा थियो त हुन उतां ख़त लिखियो एफिलिएशन जो, अच्छा अचो त गुलायात खे हिननि सां एफिलिएट कयूं असां, माना एफिलिएशन जी दरख़्वास्त हुननि ॾिनी। असां हिते 3 ॾींहं हुआ, अगस्त महीने में आयो शायदि, ऐं असांखे थियो ईअं त ख़तनि ज़रिए असां तइ कयोसीं, अगरि इंटरनेट ते कान्हे। ॾिसोमांसि ईअं ईंदे कराची खां पोइ मोहन दड़े ते ईंदा आहियूं। इतफ़ाक़ कीअं थियो त असांजे हिते वारा जेके जहाज़ हूंदा आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां अॻे पोइ ईंदा आहिनि न, उन ॾाढो को बिफोर टाइम हो अचे जहाज़। अच्छा, मां हितां जी सफ़ाई करे चंड फूक करे ॿाहिरि घिटी पियो साफ़ु कंदा थी, टैक्सी बीठी, सो टैक्सी में हुन ड्राइवर चई हे भोलो आयो आहे तव्हां ॾे, हुन ईअं चयो, हाणे हुयो असांजे रंग जो, मां चयो मारे रखी, लथो, मां हुनखे परे खां झुकी सलाम कयो, चयोमांसि प्लीज़ प्लीज़, त हुन चयो डॉक्टर पठान, त मां चयोमांसि सिट डाउन, अधूरो ॻाल्हायोमांसि, सम्झ जीअं त हे जट माण्हू आहे, हिनखे हिते अंदरि विहारियमि, मां जल्दीअ में वारो वारो करे मुंहिंजी ॾाढी मुछ पूरे ऐं साईं वेही रहियुसि, आयोमांसि ऐं अंग्रेजी में ॻाल्हाइणु शुरू कयो, आई एम डॉक्टर पठान, मूंखे ॾिसी इट्स अनबिलीवेबल, मां चयो दिलि में पियो हाणे तोखे कहिड़ी ख़बर आहे त असां हालतुनि कहिड़नि में था रहूं, ॾाढो मुतासिर थियो, मूंखे चवंदो मोन दौड़ो ॾिसणो आहे, पर शर्त इहो आहे त हलंदासीं कंहिं बस में जेका तव्हां वटि लोकल आहे हिकिड़ो चैनल, भाड़ा दाड़ा मां ॾींदुसि, मां चयो सही आहे ठीकु आहे। मां उन्हनि ॾियारनि में ॾोकरी कॉलेज में प्रिंसिपल हुउसि, बस में रोज़ानो वञिबो, सुञाणींदा बसुनि वारा, इहा ख़बरनि ते प्रिंसिपल आहे, वञी वेठासीं, उहो मुंशी आयो त चयोमांसि ॻाल्हि ॿोल्हि यार, महिमान साण अथई, भाड़ो मूंखो बि न वठिजांइ, हिन खां बि न वठिजांइ, पोइ पिया हिकु ॿिए खे ॾींदासीं। उहो बि हिन खां भाड़ो वठंदो आयो, असांजे आॾो आयो त हुन मूंखे चयो भाड़ो नथो वठे, मां चयो न वठंदो, छो? मां चयो भाउ मैं त उस्ताद आहियां, चई हमरा जी लय आहे। अच्छा, लथासीं वञी ताईं हिन ते पुल ते लथासीं, उतां टांगो कयोसीं, जेसीं ताईं मोहन दड़े ते पहुचऊं, गर्मी जा ॾींहं अगस्त महीनो, तेसि ताईं मां मोहन दड़े खे जी हिनखे ओरल हिस्ट्री ॿुधाईंदो हुयुसि। डॉक्टर साहिबु हाणे ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि तव्हांजे क्रेडिट ते, तव्हांखे मां सम्झां थो त जेके एवॉर्ड मिलिया आहिनि या जेके मनता मिलिया आहिनि, शील्ड्स मिलियूं आहिनि, या जिन कॉन्फ्रेंसिस में तव्हां एज़ अ गेस्ट, एज़ अ स्कॉलर शामिलु थिया, उन्हनि जो तमामु वॾो अंग हूंदो, और इहे हिकिड़ो एप्रोक्सीमेट तव्हांखे अंदाज़ो आहे त तव्हांखे केतिरा एवॉर्ड्स या केतिरियूं शील्ड्स या केतिरा? साईं तमामु घणा आहिनि, उहा लिस्ट ठाहे हुई चङी ख़ासी थी वेंदी, पर मूंखे पहिरियों गोल्ड मेडल जेको सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन ॾिनो, शिकारपुर में को हुनजो सालियानो उहो मेड़ हुयो, मां न वियो हुउसि, पोइ हुन ॾियारे मोकिलियो, हुन खां पोइ सचल थियो, कलंदर थियो, हिननि जे मेलनि ते इहे को लाइफ अचीवमेंट या इन टाइप जा सियासी पार्टियुनि में जा सिंध तरक़ी पसंदि वारा आहिनि, उन्हनि बि इन्हनि बि ॾिनो, घणा ॾिना अथनि, सचल एवॉर्ड बि तव्हांखे? सचल एवॉर्ड बि मिलियो लाइफ आहे। अच्छा, हुन में ईअं आहे त ऐं खोड़ एवॉर्ड्स मूंखे यादि आहे त मां हिकु दफ़े मोटी आयुसि कराचीअ मां नौकिरीअ तां, मोकिलियुनि ते ॿाहिरां ॾिसां पियो त ठपर एवॉर्ड खणी उहो लीका पाए हुन सां पेरनि सां खेॾनि पिया, मां चयो इहो बि हिकिड़ो क़िस्म कारज आहे। पर बहरहाल असांखे ख़ुशी इहा थिए थी त अॼु जॾहिं आया आहियूं त गुलायात जे अंदरि तव्हांजा उहे काफ़ी सारा एवॉर्ड्स असांखे सजल नज़र अचनि था। गुलायात में तव्हां जेका मेड़ी चूंडी कई आहे, जेका क्लासिफिकेशन कई आहे किताबनि जी, उहा बि ॾाढी ज़बरदस्त आहे। जेके हिन वक़्तु तहक़ीक़ कनि था नौजवान सोशल साइंसिस जे हवाले सां, ख़ासि तौर ते तव्हां वटि क्लासिफिकेशन थियल आहे, त उन्हनि जे लाइ गुलायात जा दरवाज़ा खुलियल आहिनि या उनखे कीअं कमु अचे? साईं दरवाज़ा खुलियल आहिनि, पर दरवाज़ो को खोलण लाइ तयारु कोन्हे को। ऐं इन में जेकॾहिं मूंखां पुछियो न त जेका तहक़ीक़ थिए थी उहा अॼुकल्ह थिए थी फॉर द सेक ऑफ डिग्री, सही ॻाल्हि, उहा फॉर द सेक ऑफ नॉलेज कोन्हे का। मां मुंहिंजो पुटु आहे मुमताज़, अलाए केतिरनि इंटरनेट ग्रुप्स ते लिखंदो आहे, अरे बाबा ख़ुदा खे मञो ॿेली, कमु कयो था, घटि में घटि सलाह त कयो। असां वटि ईअं थो थिए, 2 किताब पढ़ी 3 किताब जोड़े चवंदा मौक़िक़ कयूं, जेको तो घरों रुसे उहो तो चए त मां मौक़िक़ आहियां।
जॾहिं की उन्हनि जे सब्जेक्ट जी इंफॉर्मेशन हिते तमामु पई आहे better हूंदो। पई आहे हाणे असां वटि जेको किताबु छपिजे थो न खणी वठी पढ़ूं था त ॾुख थो थिए त हेतिरियूं शयूं रहाइजी हुअसि हाणे उहो जेको शुरूआति में असां ॻाल्हायोसीं न असां ग्रोह बंदीअ नानीअ वेड़नि में अहिड़े जे चकर में आहियूं यार हे त उहो दौरु आहे जॾहिं उहो नबी साईं जे दौर में बि चवंदा इन जादूगर ॾे न वञो तव्हांजो ईमान फेराए छॾींदो सही असां हिक ॿिए ते उहे साॻियूं ॻाल्हियूं मुसलित कयूं आहिनि उहो गुल हयात मां मोए खणी त न वेंदुसि न गुल हयात में माण्हू अचनि छो नथा फ़ाइदो छो नथा वठनि पर जेके अचनि था त उहे त मां सम्झां थो तमामु घणो फ़ाइदो वठनि फ़ाइदो वठंदा न साईं उन्हनि वटि उन्हनि वटि वठंदा उन्हनि वटि भले तव्हां त इहा शइ ओपन इन हवाले सां बि करे छॾी आहे त गुलहयात जी वेबसाइट बि आहे आहे उन ते बि मटीरियल पियो आहे उहा कीअं थी सर्च करे सघिजे नालो छा आहे हुनजो उनजो आहे drpathan.com www.drpathan गॾे लिखो गुल हयात जो अपलोड थियल आहे हज़ारे पेजिस पिया आहिनि पर सॼो गुल हयात उन ते न आहे हज़ारे पेजिस पिया आहिनि हिस्ट्रीअ ते लिटरेचर ते कल्चर ते त हाणे इहे शयूं ॾिसो न हाणे मां हिकिड़ी चवां थो त वॾो फर्ज़ंद मुमताज़ पठान ममताज़ हिकिड़ो कमु थो करे त चवे थो मरी वेंदो दुनिया ख़बर ई कान पवंदी त असांजे पीउ छा कयो पोइ गुल हयात में छा आहे इन ते उहो कालम लिखे थो पियो पोस्टूं लिखे थो पियो सही ऐं ॾाढियूं सुठियूं पोस्टूं आहिनि उन ईअं कयो आहे त मां वरी उहो उतां कढाए वरी उहो फ़ोटोस्टेट कराए उहो बाइंड करे रखंदो आहियां त जे ॾिसे त हिन जे हथनि खां अलाए कहिड़ो कमु वरितो तव्हांखे हिकिड़ो तमामु वॾो सरकारी एज़ाज़ बि मिलियो वापसि कयोसीं मकानी हुकूमत वारो हिकिड़ो बिल पास कयो जंहिंमें MQM खे पुलिस करिणो हुयो ॿेटे कानून अच्छा इन ते दार हाणे हिकिड़ो माण्हू चिड़ गुसो ऐं कावड़ बि त इंसानी फितरत में आहे पोइ मूंखे मौक़ो मिलियो सिंधी अदबी संगत वारनि जो मेड़ हुयो पोइ हुन में मूं उहा ॻाल्हि कई ऐं उन्हनि खे न करणु घुरिजे आहे इहे छा आहिनि त जनरली थो मां चवां त ग़रीब माण्हूअ जो आम माण्हूअ जो तमामु असांजो ईमान आहे दीन आहे कंहिं सियासतदान जो को दीन कोन्हे को जेके असांखे मिलिया आहिनि उहे पिया दीन मटाईंदा आहिनि सो उनजो तव्हांखे हिकिड़ो सरकारी एज़ाज़ मिलियो हा उहो काउंट त ज़रूरु थिए थो काउंट थिए थो उनजी हिकिड़ी हैसियत आहे पर फालतू अहिड़ियूं थियूं जंहिंजे करे तव्हां वापसि करिणो पवंदो न अहिड़ा मिसाल क़ाइमु करणा था पवनि उहे जेके न कंदासीं त पोइ क़ौमी तहरीकूं क़ौमी मफ़ादनि जूं ॻाल्हियूं उन ते माण्हू पोइ कंप्रोमाइज़ करे वेही रहंदा या नंढे खां नंढी हिकिड़ी सेक्रीफाइस हुई जेका अवामूं ॾिनी सो हुन खां पोइ आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे अवां ऐनी गवाह आहियो मां 24 कलाक कमु कयो आहे ऐं हिन में मज़े उन्हारे में गोड़ गंजीअ में वेही बि कमु कयो आहे हिकिड़े दफ़े कैंची ऐं लई तव्हांजे हथ में हूंदी हाणे कैंची लई खां थोरो टपियो आहे उहो नथो करे सघां अच्छा सालनि खां वठी मुंहिंजो मामूलु रहियो आहे 3:30 4 सियारे में हाणे 4 वॻे जो टाइम हूंदो आहे न 3:30 वॻे मां उथंदो आहियां राति जो वरी राति जो 10:30 वॻे सुम्हंदो आहियां ऐं मूंखे कलाक को ॾींहं जो कोन्हे को घणो थक हूंदो आहे सुम्ही पवंदो आहियां न त न सुम्हंदो आहियां ऐं मूं इहो कमु कयो आहे इन में राति जे वक़्त ते हिन खां पोइ ॾींहं जो मूं कमु कयो आहे तव्हां जॾहिं ॾिसंदो मूं फालतू ऐं टाइम पाण ज़ाया न कयो आहे सिंधी लुग़त जे हवाले सां मुख़्तलिफ़ इदारा कमु कनि था त तव्हां छा था सम्झो मुतमइन आहियो तव्हां त उहे इदारा को पंहिंजो न कतई न असां सां ॻाल्हि कयो न क़ौम जी ॻाल्हि सिंधी माण्हू पंहिंजे सिंध जो ऐं इदारनि जो अहिड़ो दुश्मन आहे जेको ॿियो न आहे मुंहिंजो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे त सिंधी माण्हू ईमानदारीअ सां वक़्तु ईमानदारी सां तवजो ऐं ईमानदारी सां कमु पंहिंजे इदारनि में तमामु घटि था कनि उनजो हिकिड़ो सबबु इहो शायदि हुजे त प्रॉपर माण्हू बि प्रॉपर जॻहियुनि ते कमु नथा कनि अच्छा उन में ईअं थींदो आहे न त मथियो जेको आहे कुर्सीअ ते वेठल उहो जॾहिं पार अथनि सिफ़ारिशनि ऐं ॿियनि ॻाल्हियुनि थींदो उहो पंहिंजी कुर्सी बचाईंदो न पोइ ॿियनि खे लूज़ छॾींदो न ऐं असां वटि ईअं थो थिए माण्हू हाणे ॾिसो न असां वटि माण्हुनि जे चूंड जा ग़लति तरीक़ा आहिनि
इवन सियासतदान इहे चूंडे जा बि ग़लति तरीक़ा आहिनि. अॻ में मिसाल आहे त पोइ हिकिड़ो ॿियो थो ॾियां. हाणे चूंडे ईअं आहे साईं यूनिस जो वाइस चांसलर चूंडणो आहे. अब उनजी बि लिस्ट ठहे. अॻे ईअं न थींदो हो. अॻे सुठनि माण्हुनि मथां पाण कंहिंखे इलाज कंदा हुआ तूं थींदे जंहिंजो इंट्रस्ट न हुजे न हुजे हा. अच्छा ॿी ॻाल्हि हाणे हिननि हुनखे नौकर बणाए छॾियो आहे. अबा हेतिरी उमिरि हुजेसि हेतिरो कद बुत हुजेसि हेतिरियूं मुछूं हुजनिसि हेतिरा. अरे बाबा तव्हां नौकर घुरिजे न. तव्हांजो नौकर ईंदो त नौकरनि वांगुरु कमु कंदो न. उहो पंहिंजे उन हिसाब उहो माइंड ई न हलाईंदो न. हुननि वटि हिकिड़ा महदूद हिकिड़ा दग हूंदा उन ते पियो हलंदो न. त असांजे इदारनि जी तबाही इन करे थी आहे त असां वटि हिकिड़ो जेको आहे अॻे हूंदी कॉम्पिटिशन हाणे आहे सिलेक्शन. जंहिं मुल्क में असां अव्हां वटि जेकॾहिं चवनि था पिया त वज़ीर आज़म जी सिलेक्शन थी अचे उते जेकॾहिं को डायरेक्टर या को ॿियो ईंदो सिलेक्शन थी उहो पाण खे बचाईंदो न. डॉक्टर साहब हाणे ॻाल्हियुनि खे इख़्तिताम तरफ़ वठी था हलूं. जी हा. खोड़ सारा तव्हांजी शख़्सियत जा पासा आहिनि जिन खे असां डिस्कस न करे सघिया आहियूं वरी कंहिं ॿी सिटिंग में ज़रूरु कंदासीं. पर तव्हांजी शख़्सियत जे हवाले सां जीअं तव्हां पंहिंजो ज़िक्र बि कयो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां रहिया आहियो हिकिड़ी अरडाइप तव्हां में रही आहे ऐं उहा ईअं चऊं त खणी तव्हां कंप्रोमाइज़िंग न आहियो. न साईं मूं कंप्रोमाइज़ ॾाढो कयो आहे. पर उन में इहा आहे त कॾहिं पंहिंजे वञी बाबा खां पुछिजो त साईं उहा कहिड़ी बाबा ॻाल्हि जो तूं पंहिंजे दोस्त खे चवंदे त अदा अॼु ते वञी त झोड़ो न कजांइ. मूं ॻाल्हि कई मां कसम खणण लाइ बि तयारु आहियां त मूं झेड़ो न कयो आहे. झेड़ो मुंहिंजे ॻिच में विधो आहे ऐं पोइ मूं ईमानदारी सां निभायो आहे उन झेड़े खे. न पोइ ईमानदारी सां निभायो अथव. हा इहा हिकिड़ो डिफेक्ट चयो या हिन में हिकिड़ो तशख़ुस चयो त उन में ईअं आहे. ॾिसो ॻाल्हि ॿुधो इदारनि ते अवां पुछो न मूंखे मूं चयो मां मुतमिन न आहियां. अदा मां इदारनि खां मुतमिन न हुजां त लोहरो पुटु ॻोल्हाया त न ठाहियां. असांजो कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह. मां न ला आहे पहिरियों नो बिगनो आहे नथो मञा. हा नथो मञा हिन खे थो मञा जेको अलाह आहे. ईअं त असां कलमो ईअं आहे न. मां इदारनि खे नथो मञा. इदारा कीअं हुजनि अदा हीअं हुजनि. इदारनि ने माण्हू ठाहिया आहिनि. इदारनि करप्शन खे वधायो आहे. इदारनि गिरोह ठाहिया आहिनि. केॾो वॾे खां वॾो मुंहिंजो जुमिलो अवां ॿुधो त सिंधी अदब जा वॾे खां वॾा नाला अबा उन्हनि जे वॾे ठाहिण में इदारनि जो त आहे न. वॾनि माण्हुनि खे मतिलबु इहा शिकायत बि रही आहे. तव्हां बि ज़ाहिर आहे उन्हनि माण्हुनि में शुमारु थियो था जेके तमामु वॾा नाला आहिनि जिन पंहिंजे पंहिंजे शोबे में तमामु वॾो कमु कयो आहे तारीख़ी नोयत वारो कमु कयो आहे. पर हक़ीक़त इहा आहे त जीअं उस्ताद बुखारी चयो त हिकु ज़िंदा गीत भलो सौ मौलनि नोहनि खां हयाती में उन्हनि खे रिकग्नेशन नथी मिले उन्हनि जी ज़िंदगीअ में उन्हनि खे उहो ममता नथी मिले. इहा शिकायतूं इहे रहियूं छा सबबु आहे. उहो सॼी दुनिया में आहे रुॻो सिंध में कोन्हे. ऐं ॿुधो न हिनखे हीअ दुनिया जेकी आहे इहा क़यामत सुघरा आहे. ऐं क़यामत में हर को अलॻि हूंदो न. ज़ाल मुड़ुस खां पीउ पुट खां दोस्तनि खां ॼण पंहिंजे कमनि में मसरूफ़ आहिनि. हिन दुनिया जो असां वटि ख़ासि तौर ते सिंध में ज़रियनि वसीलनि जी घटि आहिनि. मौक़ा उन्हनि ते कब्ज़ा आहिनि ॿियनि जा. चांसिस ॿियनि जे लाइ आहिनि. पोइ हिकु छा आहे त असां वटि डिमांड वधीक आहे सप्लाई घटि आहे. उन करे असां छिड़ियो छिड़ायूं. हर कोई इहो थो चाहे त इहा शइ मूं ॾे अचे सियारे जी बाहि पाण ॾिसुरे. पोइ उन में विसरी थो वञे जंहिंजो क़दुरु करिणो आहे. ऐं उन में उन्हनि खे ॾुख करिणो न घुरिजे. ऑन द रिकॉर्ड हिकिड़ी ॻाल्हि आणणु घुरिजे. पर इहा ट्रेडिशन अॼु खां वठी न रही आहे. ऐं असां वटि ॾिसो न ॿिनि अढाई क़िस्मनि जा जेके अदीब या अदबी दुनिया रही आहे. हिकिड़ा सरकारी रहिया आहिनि. सरकारी उहिदनि रुतबनि ते सरकारी उहिदनि ते रहिया आहिनि. हिकिड़ा ॿियो दरबारी चवंदो आहे अवामी. पर हाणे हिन में हिकिड़ो फ़र्क़ु आहे त जेके सरकार में आहिनि रिटायर थिया आहिनि वॾनि उहिदनि तां जिन में साहिबी हुई उहो अदब में अचे बि साहिबी करे था वञनि. उनजो हिकिड़ो एप्रोच आहे पंहिंजो. ऐं माण्हुनि जो बि माइंड सेट आहे. अब हे सेक्रेटरी रहियो आहे. अब हे फलाणो रहियो आहे. हुन सां ॻाल्हाइण में हुन में हे डिप्टी कलेक्टर रहियो आहे. इन्हनि जी हिकिड़ी मञता जो हिकिड़ो कारणु आहे. ॿियो आहिनि अवामी आहिनि हुनखे कोई खीकारे कोन थो. टे दरबारी आहिनि उहे तव्हांखे वेझो चवण न ॾींदा. हुननि खे सरकारी बोर्ड
ॻाढ़ो खाइणो आहे, हुनखे 30 ॾींहं वठणा आहे, हुन में सिलेक्शन कंदा यार हाणे चिड़ी न पवे भला हिकिड़ो दफ़ो त घुराए छॾियोसि, पोइ वरी विसरी वेंदो हुन। सो इहो असां वटि हिकिड़ो सोसाइटीअ जो हिकिड़ो इस्तिताली निज़ाम आहे। तव्हां पाण खे इन्हनि टिनी कैटेगरीज़ मां कहिड़ी कैटेगरी? मां टिनी खां अलॻि आहे। अच्छा, जेकॾहिं ॻाल्हि ॿुधो, यार मां मखदूम जो दोस्त रहियो आहियां, मां तव्हांखे हिस्ट्रीअ में ऑन द रिकॉर्ड थो ॻाल्हाइण आहियां, मूं लिखी आहे चई आहे, मां हुनजो मुरीद त न आहियां न। न कंदा इहो कॾहिं बि ॻाल्हि ड्राड़ न ॾींदा त डॉक्टर पठाण ते थोरो आहे, मां हुनजो मुरीद न आहियां, हुनजो कमु कयां त अॼु ॾींहं बि कयां थो कयो। तालिबुल मौला वेबसाइट ठाही आहे, तव्हां ॾिसो त साईं, हुनजो को मुरीद न ठाहे सघंदो। त हिकिड़ो मूंखे तव्हां जॾहिं फिट कयो त अदा दरबारी हुजा, हर कॉन्फ्रेंस में मां वेठो हुजां न आहियां न। अब कल्ह जा छोकिरा मिसाल जी ॻाल्हि हाणे सेक्रेटरी थिया त पोइ मुंहिंजा साहब थी विया छा? इहे टेक्स्ट बुक इन जो तव्हांखे फ़ाइदो बि मां सम्झां थो, इहो इन सेंस में मां सम्झां थो मिलियो आहे त जेकॾहिं तव्हां इहो ज़िंदगी जो अधु हिसो प्रोग्राम अटेंड करण में गुज़ारियो आहे त शायदि पोइ तव्हां हेॾो कमु बि न करे सघंदे। अमली तौर ते जेको तव्हां कमु कयो आहे, हा बिल्कुलु ईअं आहे। डॉक्यूमेंटेशन जेका तव्हां कई आहे, इदारो जेको तव्हां गुलहयात ठाहियो आहे, या इन क़िस्म जी जेका कलेक्शन तव्हां कई आहे, शायदि तव्हांखे हूअं हा न थी सघे, हा न थी, हा टाइम मिलियो मूंखे उन में इहो थियो आहे त अलाह ख़ैर जी अन वारो क़िस्सो थियो। ऐं इन्हनि दुश्मननि मां मूंखे फ़ाइदो इहो थियो त दुश्मन मूंखां परे रहिया, मूंखे टाइम मिलियो, उहो यूटिलाइज़ कयो आहे, मूं मनफ़ी अंदाज़नि सां यूटिलाइज़ न कयो आहे। मूं त 2 दफ़ा ज़िंदगीअ में लिखत में तनक़ीद थी, हिकिड़े अलीम शाह राशिदी चवण ते, हिकिड़े हमरा ग़ुलाम अहमद बदवी हो न, ॿियो हो हुनजो तलहार जो, उन सां 5 किस्तूं मूं ते लिखियूं, मां हुन ते 50 किस्तुनि में जवाबु ॾिनो, उहो मूं ॾे क़ुर खणी आयो त मुंहिंजी जिद सॾ। ॿिए हिकिड़े हमरा गुलहयात ते लिखियो, हुनखे मूं जवाबु ॾिनो। मूं वटि असां सां ट्रेजिडी आहे, असां सां माना गुलहयात जी टीम सां, हाणे उहो मुंहिंजो औलाद हुन में भोॻींदी हूंदी, असां सां ज़्यादती हीअ आहे त चाहियूं त असां कंहिंसां मोहबत बि नथा करे सघूं, चाहियूं त कंहिंसां नफ़रत बि नथा करे सघूं। मूंखे किरदारु आहे, कैरेक्टर आहे हिस्ट्री जो नथो वणे, कटर दुश्मन सम्झांसि थो, मुंहिंजो उन मवाद गॾु करिणो आहे। गुलहयात में नायाब क़िस्म जूं शयूं न उन में कहिड़ियूं साईं तमामु घणियूं, मां रुॻो एतिरो चवंदुसि त नायाब शयूं आहिनि। हिकिड़ो मिसाल थो मां उहा ॾियां, नालनि वठण खां सवाइ हिकु नालो वठंदुसि। असां वटि ख़त पिया आहिनि, लाहौर में जा कंहिं माण्हूअ ख़त लिखियो सेठ हाजी अब्दुल्ला हारून ॾे, साईं 23 मार्च ते तव्हां हिते ठहराव पास कयो पाकिस्तान जो, तव्हांजे नाले ते हिकिड़ो माण्हू आयो, बाबा क़ौमी कमु थो कयां, मूंखे ज़ामिन असांजो हाजी अब्दुल्ला हारून अथव, मूंखे रहण जे लाइ जॻह बि ॾियो, तकिड़ो मोकिलियो अथनि, पैसा बि घुरनि, पैसा बि ॾियो, ऐं जॾहिं वञिबो त तव्हांजा इहा सभु कर्ज़ पखा लाहे वञिबा। हू हमरा 23 खां पोइ हुनजा पखा बि लाहे खणी वियो। उहो ख़त लिखियईं असांजे हाजी अब्दुल्ला हारून ॾे त साईं तुंहिंजे नाले ते थियो अथई। मूं वटि ओरिजिनल त लाहे पर फोटो स्टेट आहे, माना हुनजो हा, उन ते हेठो हाजी अब्दुल्ला हारून लिखियो आहे, अदा इहे ॾुख असां खां पुछ। ऐं उहो माण्हू वॾो आहे ॾाढो, जेको ईअं ठगी करे आयो। सो असां वटि घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तमामु छिरकाईंदड़ आहिनि, ऐं उन में टाइम जा अवां हिन दुनिया जा माण्हू आहियो, उथो वियो था, पर सच इहो अथव असांजा घणा हीरोज़ जिन खे मञो उहे विलियन्स आहिनि, ऐं घणा विलियन्स जेके असां चऊं था उहे हीरोज़ आहिनि। उनजो दाइरो तव्हां केसि ताईं खणी वेंदो, सिंध या पाकिस्तान या साउथ एशिया? न, मुंहिंजो कमु आहे असांजो सिंध न, असां सिंध जे कॉन्टेक्स्ट में था ॻाल्हायूं, इन तस्वर में था ॻाल्हायूं, त सिंध में के वॾा नाला जेके मां ॿुधो था, उन्हनि वॾा हाञा कया आहिनि, उन्हनि वॾियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि। असां हर दफ़े ते धोखो खाधो आहे,
पोइ हुन में उनजो ॾोहो कोन्हे जॾहिं उहो जीअं उर्दू में चवंदा आ बेल मुंहिंजे मार त भाई बेल जो कहिड़ो ॾोहो आहे हुनखे त सिंगो हणिणो आहे न साईं असांजी हिकिड़ी साइकालॉजी जेकी बणिजी वई आहे असांखे ज़ोरी ग़ुलामाना नफ़्सियात ॾिनी वई आहे मुंहिंजा साईं तव्हां सुभाणे सदियुनि खां पोइ कीअं फ़ैसिलो कंदो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं धीणस मरे थी तॾहिं बि क़बर ठाहे पड़ था विझी माण्हू वञी था दुआऊं घुरनि परू चांडियो बि थो मरे तॾहिं बि उन ते बि पड़ था पवनि मखदूम बिलावल थो शहीद थियो आहे त उते बि पड़ था हाणे हिकिड़े माण्हू आज़ादीअ जी तहरीक में अरगोननि तुरखाननि सां टकर खाधा पंहिंजी जेकी आहे उहा पीड़ा ईअं ई घाणे में हिकिड़ो माण्हू धाड़ा हणंदो हिकिड़ा माण्हू सियासतदान तव्हां त असां हिकिड़ी लाइन में बीहारियासीं न असांजो तारीख़ सां हिकिड़ो धोखो था कयूं न इहे धोखा असांजे दौर में मूं मिसाल ॾिनो अंग्रेज़नि जे दौर में असां सां वॾा धोखा थिया आहिनि अंग्रेज़नि जे दौर में असां सां हीअ हालति न थिए आहे जेका अॼु असां भोॻूं था पिया हर शइ ते कंप्रोमाइज़ कई अथनि उहो बि कराचीअ ताईं तव्हां किताब पढ़ो छपियल अथव तव्हां असांजे माण्हुनि कराची थियो त हिननि खे ॾेई छॾियो बयान आहिनि तव्हां कीअं चवंदो साईं त असां सां कंहिं सॼाइप कई आहे सिंधी माण्हू जो अलाह खां सवाइ सियासतदान कॾहिं हुनजो रहियो ई न आहे सचो हुन हुनखे धोखा ॾिना आहिनि अदीब आहे उहो पाण लोड़े हुन जूं ॻाल्हियूं करे थो पर दरबारी अदीब जी हाणे लाइन ॿी थी वई आहे पर पोइ बि अदब हुनजी ॻाल्हि कई आहे जॾहिं अदब ऐं सियासत जो असां हिकिड़ो मुआवज़नो कयूं था नथो थिए मुंहिंजा साईं असांजा दग इन करे रुकिजी पिया आहिनि डॉक्टर साहब तव्हांजे ख़्याल में हीउ जेको सॼो माहौल जुड़ियो आहे ज़ाहिर इहो हिकिड़े ॾींहं में त कोन जुड़ियो आहे ऐं क़ौमुनि जा जेके हिकिड़ा हाफ़िज़ा आहिनि उहे बि हिकिड़े ॾींहं में कोन नथा ठहनि हा न हिकिड़े ॾींहं में ठहनि था ईअं तव्हां वटि हिकिड़ो क़ौम जो उहो हाफ़िज़ो इन्हनि डॉक्यूमेंट्स जी सूरत में मौजूदु बि आहे तव्हां जंहिं हिन वक़्तु जॻह ते वेठा आहियो तव्हां जेका हिन वक़्तु उमिरि गुज़ारी आहे त इन सॼे पस मंज़र में जेको सिंध जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं था त सिंधी माण्हू हमेशह पोइ ते माना रहियो आहे ऐं उन कंप्रोमाइज़ कयो आहे त उनजा हिकिड़ा असां वटि माना कहिड़ा समाजी कारण कहिड़ा रहिया आहिनि छाजे लाइ उहो पोइ ते ॻाल्हि इहा आहे न ॻाल्हि इहा आहे त असांजो तबिक़ाती निज़ाम आहे ऐं पर इन में विचो तबिको लोअर क्लास ग़रीब वीचारो आहे उहो पंहिंजे में तब्दीली आणण वारो तब्दीली लाइ सोचण वारो जेको आहे उहो आहे मिडिल क्लास मिडिल क्लास ऐं पंहिंजे एप्रोचिस में नज़राती तौर ते क्लेम करे थो त मां मिडिल क्लास आहियां अमली तौर ते फ़िक्री तौर ते ख़ुदि वॾेरो पीर आहे हू चाहे थो त हीअ शइ मौजी हुजे पोइ हाणे उन करे छा थो थिए त ॼण ॿारु ॼमे थो असां उहो पोची खणी बीठा आहियूं बाटली भरी पई आहे उनखे हणी पाण जहिड़ो करे था छॾियूं असांजो सिस्टम मिडिल क्लास खे लिका पाए होड़ो करे थो छॾे चेंज नथी अचे ग़रीब वीचारो बेवाहियो हो विचो पंहिंजो मुआवज़ो वठी हलियो थो न तव्हां असां कॾहिं रिसर्च कई आहे त जेके सियासी स्टूडेंट्स जेके विंग्स हुयूं मारवाड़ा स्टूडेंट्स ॿियूं हुयूं अबा हुनजी लिस्ट त ॾिसो हुननि जा माण्हू जेके ऑफिस बेरर्स हुआ उहे वॾनि उहिदनि ते पहुता तव्हां डॉक्टर साहिबु तहक़ीक़ जो माण्हू आहियो रिसर्च जो ज़ाहिर आहे तालुकी हक़ीक़तुनि ताईं पहुचणु आहे ऐं मां सम्झां थो त सोशल साइंसिस जे अंदरि जेका रिसर्च आहे उहा बि पर जेका ख़ासि तौर ते प्योर साइंस जे अंदरि जेके नेचुरल साइंस जा सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जे अंदरि जेका रिसर्च आहे उहा बि माण्हुनि खे हक़ीक़तुनि ताईं पहुचाए थी असां वटि ख़ासि तौर ते जॾहिं असां ॻाल्हि वरी सिंध जी था कयूं त असां वटि तव्हां छा था सम्झो त मज़हब इन तहक़ीक़ जे हवाले सां सचाइनि ताईं पहुचाइण जे हवाले सां साइंस ऐं मज़हब खे जेकॾहिं असां कंपेयर कंदासीं त छा मज़हब को बैरियर तौर त न बीठो आहे काथे न साईं न असां न मज़हब खे सम्झो आहे न असां हिनखे साइंस खे सम्झो आहे असां वटि माण्हू चिड़ी पवंदो जेकॾहिं मज़हब जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो बिल्कुलु यूरोप अची वञे थो ऐं उन वक़्तु यूरोप डार्क एजिस में आहे
पर पोइ अॻिते हली यूरोप वटि साइंस अची वञे थी ऐं असां वरी ॼण त जहिड़ो को डार्क एजिस तरफ़ हलंदा वञूं था जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे तव्हां ॾिसो पर उते असां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसूं था त उते मज़हब इंसान जी बुनियादी ऐं ज़ाती शइ आहे माना इम्पोज़ नथो कयो वञे पर असां वटि उनजे बरक्स उहा शइ उहा न आहे अच्छा हुन में ईअं आहे न त असां वटि मज़हब थी पियो प्रोफेशन हूरत ऐं जन्नत वठण जो सही बिल्कुलु पोइ प्रोफेशन बिज़नेस में ईअं थींदो आहे हा त ईअं चऊं असां त यूरोप जे अंदरि हुननि साइंस खे वधीक तरजीह ॾिनी मज़हब खां जंहिंजे करे उहे हिन वक़्तु तरक़ीअ जे मंज़िलुनि ते गामज़न आहिनि असां नथा ॾियूं न साइंस खे ॾियणु खपे हुन में मज़हब जो ॾोह कोन्हे न बिल्कुलु सही ॻाल्हि मज़हब झले त कोन थो न आहे कोन थो मूं उहो अर्ज़ु मज़हबी पेशवा ज़रूरु इन हवाले सां असां उहो अनपढ़ियल आहिनि सही ॻाल्हि साईं उन्हनि छा पढ़ियो आहे 5-8 किताब गुल हयात में एतिरा किताब जेके पिया आहिनि कंहिं दीनी आलिम कोन पढ़िया हूंदा ऐं मां अच्छा। पढ़णु बि न चाहींदो न उहो वरी उहो दायरा जेके न असांखे मारियो आहे दायरनि ऐं गिरोहनि तव्हां खां कमेंट असां चाहींदासीं इहो त तव्हांजी सिंध जे तारीख़ सिंध जे आर्कियोलॉजी सिंध जे इल्म अदब शाइरी इदारनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते नज़र रही आहे ऐं तव्हां अमली तौर ते कमु कंदा रहिया हो त तव्हां छा था सम्झो हिन वक़्तु जेको तहक़ीक़ में कमु थिए थो जेके इदारा आहिनि कमु कनि था जेके यूनिवर्सिटीज़ कमु कराइनि थियूं ख़ासि तौर ते तहक़ीक़ जे हवाले सां छो तव्हांजो हावी हवालो सुञाणप जो तहक़ीक़ ई आहे तव्हां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो हिन वक़्तु जेको कमु थिए थो उन मां ऐं प्लस में ईंदड़ दौर मां तव्हां केतिरो मुतमइन आहियो था या तव्हां मायूस आहियो न मायूस न आहियां साईं पर हिकिड़ी ग्राउंड रियलिटीज़ हे आहिनि अवां राति जो जाॻो अव्हांखे हिकिड़ो वॾो तजुर्बो ऐं मुशाहिदो मिलंदो सुबुह सादिक खां अॻु में सुबुह काज़िब थींदो आहे राति जो हिकिड़ो अहिड़ो पहर थिए थो अवां उथंदो अव्हांखे लॻंदो त हाणे सुबुह थियण वारो आहे वरी वेठे वेठे ऊंदाहि थी वेंदी वरी अव्हांखे महसूसु थींदो राति थी वई हर राति जो अलाह ताला पैगाम थो ॾिए त तव्हांखे धोखो मिलंदो त सिज उभिरे थो पर सिज नथो उभिरे सुबुह काज़िब थींदो आहे रोज़ानो सुबुह सादिक पोइ थींदो आहे जंहिंजे करे अदा मां दुर्मन पठान सुबुह काज़िब में आहे मूंखे यकीन आहे सुबुह सादिक बि थींदो सिज बि उभरंदो ॾाढो सुठो डॉक्टर साहब हाणे तव्हां मां अक्सर हिन क़िस्म जा जेके इंटरव्यूज़ कया आहिनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खां त इहो सुवाल मां आख़िर लाइ बचाए रखंदो आहियां ताकी जेको आहे उनजो जवाबु दिलचस्प अचणु खपे मां सम्झां थो ऐं तव्हांजे हवाले सां त घणो दिलचस्प मां सम्झां थो हूंदो छो त हिन वक़्तु जॾहिं मां तव्हांजो कोई अबाउट 70 ऐं 80 जे विच में तव्हां हिन वक़्तु आहियो पर हिन वक़्तु बि तव्हां माशाल्लाह गुड लुकिंग आहियो स्मार्ट आहियो पर चवनि था त डॉक्टर दुर्मोहन पठान साहिबु जॾहिं फू जवानी में हो त ॾाढो ख़ूबसूरत हो ॾाढो सुहिणो हो तव्हांजो मोयो बि हूंदो कंहिंखे तव्हां बि कंहिंखे साईं घणनि खे मोयो कयो घणा ब्लैंक चेक बि मिलिया पर मां अव्हांजे आॾो आहियां त घणनि ऐबनि सवाबनि जे बावजूदि मूं घटि में घटि पंहिंजे अणपढ़ीअ ऐं प्यारीअ ऐं पीउ अमां जे ॾिनल वञे सां धोखो न कयो आहे न पर मां इन कॉन्टेक्स्ट में थो पुछां त जेके असां दुनियावी इश्क चऊं था मोहबत चऊं था या हिकिड़ो अट्रैक्शन चऊं था उहो त ज़रूरु कंहिं न कंहिं हवाले सां माण्हू थिए थो हा त उन हवाले सां तव्हां केतिरा ख़ुशनसीब रहियो घणो ख़ुशनसीब हा उन में इहे कान्हे का हा तमामु घणो ख़ुशनसीब ऐं ईअं मां चवां थो त इन पासे ते का तलखी का को उहो न रहियो आहे सही अच्छा डॉक्टर साहब हाणे तव्हांजो जेको इल्मी अदबी कमु आहे उहो त तमामु घणो आहे त तव्हांजा जेके हिन वक़्तु पाइप लाइन में कमु आहिनि किताबी सूरत में उहे केतिरा तयारु आहिनि उन्हनि जो अंगु केतिरो आहे तक़रीबन ऐं कहिड़नि कहिड़नि मौज़ूअनि ते ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते घणा किताब आहिनि ऐं उन ते त वरी पोइ कॾहिं वरी वेही को तफ़सील सां ॻाल्हाइजे ऐं को मौज़ू पर मूं अव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयो सिंध ऐं सिंध जो ब्रिटिश पीरियड ऐं अॼोको दौरु मुंहिंजी स्पेशलाइज़ेशन ऐं मुंहिंजी डोड़ एसी ताईं आहे इन कम घणा कया आहिनि या हिकिड़ो वॾो कमु आहे जंहिंजो ज़िक्र ॿ मिसाल मूं वेबसाइट ते रखिया आहिनि ॿियनि जे लाइ से हाणे मूंखे हिकिड़ो स्टाफ घुरिजे साथी घुरिजनि सिंध इन 1941 उहा पई अथव 41 हिकिड़ो साल मिसाल
उहो 100 पेज जो अंग्रेज़ी में किताबु आहे। गुल हयात में मटीरियल आहे 1843 खां वठी 1947 ताईं 100 ऐं 3-4 साल थिया न, इहे 100 किताबनि जो मटीरियल सिंध में हिते पियो आहे। अच्छा, तव्हांजे छपियल किताब जेके आहिनि उन्हनि जो तादाद घणो आहे? 25 खनि थींदा, मथे न थींदा। उहे बि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आहे। तव्हां कहाणी बि लिखियूं? कहाणियूं बि लिखियूं, सुठियूं लिखियूं साईं। हा, घणियूं कहाणियूं दौर मूंखे। में तव्हांजो कहाणीकार वारो तारुफ़ बि हा, रहियो ऐं हिकिड़े दौर में तव्हांजो शाइर वारो, पर तव्हां तहक़ीक़ जे पासे ते हलिया आहियो त पोइ तव्हांजो मूंखे घणियूं शयूं छॾणियूं पियूं, हावी तव्हांजो हवालो छॾणियूं पियूं साईं, हुन में न पियो करे सघे। अच्छा, तहक़ीक़ में माण्हू वाह बि हुजे न हुजे, तहक़ीक़ में वाह बि थो थिए, ॿिए त ट्रस्ट नथो करे त के फिगर्स ऑफ फैक्ट्स ॿिए खे न ॾींदो त अदा हिते रखजाए, उहो जेसिताईं पाण ॾिसी न रखंदो न तेसिताईं हुनजो यकीन न थींदो, हुनखे अंदरि वारो हुनखे मुतमिन न कंदो। डॉक्टर साहिबु, तव्हांजे खोड़ सारा, छो त हीउ मां पहिरियों इंटरव्यू कयो आहे जेको 2 कलाकनि ते मुश्तमिल आहे साईं मुंहिंजा। ऐं तशनगी अञा रहे थी, खोड़ सारा पासा अञा रहनि था। कॾहिं असां तव्हां सां ॿीहर जॾहिं वेहंदासीं त पोइ तव्हांजे कहाणीकार वारे पासे, तव्हांजे शाइर वारे पासे ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ शोबा तव्हांजा रहिया आहिनि। तव्हां मुक़ररु बि तमामु ज़बरदस्त आहियो, जॾहिं तव्हां स्टेज ते बि ॻाल्हायो था त दिलि चवे थी त तव्हां ॻाल्हाईंदा रहो ऐं एॾो सीक्वेंस में ॻाल्हायो था। मां तव्हांखे उन दौर में बि ॾिठो आहे जॾहिं तव्हां कॉलम बि लिखंदा हुओ, सिगरेट बि पीअंदा हुओ, चांहि बि पीअंदा हुओ, कचहरी बि कंदा हुओ। जी मुंहिंजा साईं। त उहो कचहरी में वेठल माण्हू इहो महसूसु कोन कंदो हो त तव्हांजो उन ते तवजो कोन्हे। इहे सभु शयूं इन्हनि सभिनी पासनि ते बि असां ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु तव्हां खां इजाज़त वठंदासीं। वॾी महिरबानी, घणी महिरबानी जो वॾी महिरबानी। मूंखे लॻे थो ॿिनि कलाकनि में अवां सदी ॾेढ जो मौजूद दोस्तो, अवां अॼु वारो जेको हीउ दिलचस्प इंटरव्यू आहे, दिलचस्प मां इन हवाले सां चवां थो त हिन इंटरव्यू में तव्हांखे खोड़ सारनि शोबनि, खोड़ सारनि पासनि जे हवाले सां नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलियूं हूंदियूं। हिन ई सिलसिले जो ॿियो इंटरव्यू बि डॉक्टर साहिब सां कंदासीं। तेसिताईं तव्हां खां असांजे सिलसिले अंदरि और मां इजाज़त वठंदासीं। सदाईं गॾु।